अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम डेडलाइन सां गॾु आऊं आहियां जो मेज़बान एजाज़ छॾण। सॼी दुनिया में कोरोना वायरस सबबि माण्हू जिते परेशान हाल नज़र अचनि था उते असांजे मुल्क पाकिस्तान ऐं असांजे सूबे सिंध में जेको आहे अॼु 28 ॾींहं थी चुका आहिनि। मुसलसल लॉकडाउन जी सूरत हाल बरक़रार आहे। लॉकडाउन जी सूरत हाल करे जेके आहिनि उहे माण्हू ख़ासि तौर ते ग़रीब तबिके सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु परेशानियुनि में वकोड़ियल आहिनि। सिंध हुकूमत पारां हर ज़िले खे 2 करोड़ रुपया ॾिना विया। उहे 2 करोड़ रुपया इन लाइ ॾिना विया त रोज़ पोरियो कंदड़ माण्हुनि खे जेको आहे उहो घरनि ताईं राशन पुॼायो वञे ऐं वफ़ाक़ पारां जेको आहे राशन जे हवाले सां एहसास किफ़ालत प्रोग्राम जे हवाले सां हर घर जी हिकु फ़र्द खे 12,000 रुपया जेके ॾियण वारो सिलसिलो हलंदड़ आहे। 61 मर्कज़ ज़िले सखर में जेके क़ाइमु कया विया आहिनि। उन्हनि 61 मर्कज़नि ते जेको आहे औरतुनि जी तमामु घणी रश नज़र अचे थी। उहा रश इन लाइ नज़र अचे थी त हिते जेका आहे गुरबत असांजे सखर में जेका आहे पूरे सिंध में त गुरबत आहे ई आहे, पर असांजे सखर में बि जेका आहे उहे तमामु ग़रीब तबिके सां तालुक़ु रखंदड़ जेके आहिनि उहे माण्हू मौजूदु आहिनि। असीं जेको आहे अॼु मुख़्तलिफ़ यूसिन में हलंदासीं, मुख़्तलिफ़ यूसिन जे माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं त छा हिन लॉकडाउन दौरान सिंध हुकूमत पारां जेको ऐलान कयो वियो हो उन्हनि खे घर घर राशन पुॼाइण वारो छा उन ते 28 ॾींहं गुज़रण बावजूदि बि जेको आहे अमल थियो आहे या न थियो आहे। उहो राशन किथे थो हले। मेयर सखर पारां बि जेको आहे उहो ऐलान कया विया आहिनि त असीं जेको आहे 22,000 घरनि खे जेको आहे उहो राशन पुॼाईंदासीं, पर हद आहे इंतिहा दर्जे जी जो माण्हू जेके ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहिनि, जेके रोज़ ॾिहाड़ी ते कमु कंदड़ माण्हू आहिनि, उहे तमामु घणा परेशान हाल नज़र था अचनि। ऐं ख़ासि तौर ते असां ॾिठोसीं मुख़्तलिफ़ हंधनि ते त कुझु गंद कचिरे जे ढेरनि ते बि जेके आहिनि असांखे माण्हू नज़र आया। उहे इन लाइ त गुरबत एतिरी आहे, बुखूं काटण ते माण्हू मजबूर आहिनि। 28 ॾींहं थी चुका आहिनि अॼु, पर 28 ॾींहं गुज़रण बावजूदि जेको आहे हिते जेको आहे जॾहिं सिंध हुकूमत पारां ऐलान कयो वियो आहे उन सिंध हुकूमत जे ऐलान खां पोइ जेको आहे तमामु तर जेके सखर ऐं उन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जेके कारोबारी मर्कज़ आहिनि उहे जेके आहिनि मुसलसल बंदि नज़र था अचनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां जेको आहे हिकु तमामु बहितरीनु जेको आहे क़दम खंयो वियो लॉकडाउन जो। पहिरियां शुरूआति असांजे सिंध खां थी। उन लॉकडाउन खां पोइ जेको आहे सैयद मुराद अली शाह बार बार जेको आहे माण्हुनि खे अपील कंदो रहियो त उहे घरनि ताईं महदूदु रहनि। जॾहिं घरनि ताईं महदूदु रहंदा त हिन वायरस खां बची सघंदा, पर थिए ईअं थो त गुरबत सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जेके आहिनि उहे काफ़ी ऐं वॾी तादाद में जेके आहिनि उहे शहर मुख़्तलिफ़ रोडनि ते नज़र ईंदा आहिनि। उहे इन लाइ नज़र ईंदा आहिनि त शल को ख़ुदा जो बानो या को वस वारो या मुख़ैर हज़रात जेको आहे उन्हनि जी का मदद करे सघे। सफ़ेद पोश तबिके सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जेके आहिनि उहे त अञा वधीक जेके आहिनि उहे परेशान आहिनि। ग़रीब तबिको ऐं पोरियो तबिको त जेको आहे उहो कंहिं न कंहिं जे दर ते वञी करे जेको आहे सवाल करे सघे थो त हू ग़रीबी करे जेको आहे बुखूं काटण ते मजबूर आहे, पर जेको सफ़ेद पोश माण्हू आहे उन लाइ हिन लॉकडाउन जे दौर में जेको आहे उहा तमामु ॾुखी जेका आहे उहा ज़िंदगी गुज़री आहे। जेको माण्हुनि जे साम्हूं कंहिंजे दर ते वञी कोन थो सघे, उहो इन लाइ नथो वञी सघे छो त जेको आहे माण्हुनि जी नज़रनि में हू जेको आहे सफ़ेद घराणे सां ऐं सफ़ेद कपिड़ो पहिरियल माण्हू जेको आहे नज़र ईंदो आहे। तमामु घणी सूरत हाल जेका आहे उहा ख़राबु आहे। रोडनि तां जेका आहे उहा ट्रैफ़िक गुम आहे, पर सखर पुलिस पारां जेको आहे लॉकडाउन जी भञकड़ी कंदड़ तक़रीबन जेको आहे सवें माण्हुनि ते जेको आहे उहे केस बि दाख़िल कया विया आहिनि। पर गुज़िरियल ॾींहंनि में सैयद मुराद अली शाह कमिश्नर सखर ऑफिस में हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कई। पहिरियां हुन सखर शहर जो दौरो कयो। उन सखर शहर जे दौरे करण बाद जेको आहे हुन जेका कमिश्नर ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कई त उन में जेको आहे उन्हनि इहो चयो त लेबर कॉलोनी में जेको क्वारंटीन सेंटर जेको क़ाइमु कयो वियो उन में तक़रीबन 1150 माण्हू जेके आहिनि उहे जेके ईरान जे तफ्तान बॉर्डर खां जेको आहे उहे सखर लेबर कॉलोनी जेको आहे क्वारंटीन सेंटर में जेके आहिनि उन्हनि खे रखियो वियो। जंहिं बाद जेको आहे काफ़ी जेके मरीज़ हुआ, जेके माण्हू ज़ाइरीन हुआ या पांधेड़ा हुआ, उहे जेके आहिनि सिहतयाब थी पंहिंजे घरनि ॾांहुं पहुची चुका आहिनि। पर 7 माण्हू हिन वक़्तु जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि क्वारंटीन सेंटर में। सिक्योरिटी जा इंतिज़ाम जेके आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। गुज़िरियल ॾींहंनि में जनाह चौक सां तालुक़ु रखंदड़ हिकु पीरसन औरत जेका आहे उहा कोरोना वायरस करे जेको आहे उहा फौत थी चुकी हुई। पहिरियों जेको केस हुयो उहो सखर में जेको आहे उन औरत जो हो। तमामु घणी जेका आहे उन खां पोइ जेको आहे हिते जेको आहे सख़्ती कई वई पुलिस पारां। माण्हुनि खे घरनि ताईं महदूदु रखियो वियो, पर DHO शबीर अहमद दायो पारां जेको आहे उन्हनि जे जेका माई औरत फौत थी वई 70 सालनि जी पीरसन, उन जे घर भातियुनि जा तक़रीबन जेके आहिनि उन जा 10 घर भाती आहे उन्हनि जा सैंपल वरिता
विया ऐं उन्हनि खे जेको आहे घरनि ताईं महदूद कयो वियो। SSP सखर पारां जनाह चौक वटि जेको आहे हिकु पिकट जेका आहे उन्हनि जे घर ॿाहिरां जेको आहे पुलिस पिकट जेका आहे लॻाई वई सिर्फ़ु इन लाइ त उन औरत जे करे जेको आहे मतां थी सघे थो उन जी औलाद उन जी नुंहुं उन जी धीअ खे जेको आहे को वायरस जेको आहे उहो न लॻी वञे। उन्हनि जा अञा जेको आहे जेके सैंपल ॾिना विया हुआ लेबॉरेटरी खे उन्हनि जी जेका आहे रिज़ल्ट जेको आहे अञा ताईं न अची सघियो आहे। पर मूंखे इहो ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहंनि में तबलीगी जमायत सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि में जेको आहे उहो कोरोना वायरस जी जेका आहे उहा तस्दीक थी वई। 19 केस जेके आहिनि उहे ज़िले घोटकी में जेके आहिनि ज़ाहिर थिया आहिनि ऐं सखर में जेके आहिनि तक़रीबन 460 जेके आहिनि तबलीगी जमायत जा माण्हू आहे उन्हनि में जेको आहे तक़रीबन 52 माण्हुनि में जेका आहे उहा तस्दीक थी चुकी आहे कोरोना वायरस जी। जॾहिं त खैरपुर ज़िले सां तालुक़ु रखंदड़ जेके तबलीगी जमायत सां तालुक़ु रखंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि में जेको आहे 14 माण्हू जेके आहिनि उन्हनि में जेको आहे तस्दीक थी चुकी आहे। तबलीगी जमायत जे माण्हुनि में जेका तस्दीक थिए थी कोरोना वायरस जी उन बाद जेको आहे तमामु घणी जेका आहे उहा सूरत हाल जेका आहे उहा ख़राबु नज़र थी अचे। उनखां अलावा जेको आहे सिंध हुकूमत पारां जेको आहे अञा लॉकडाउन जे हवाले सां तमामु घणी सख़्ती कई वई आहे। इमरान ख़ान पारां जेको आहे लॉकडाउन में नरमी कई वई आहे पर तंहिंजे बावजूदि जेको आहे सिंध में अञा ताईं लॉकडाउन जी सख़्ती बरक़रार आहे। उहा इन लाइ त जीअं ही वायरस जेको आहे उहो माण्हुनि में न पखिड़िजे ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहिबु बार बार जेको आहे माण्हुनि खे हथ ॿधी अपील कंदो रहियो आहे त असांखे माण्हुनि जी ज़िंदगी अज़ीज़ आहे। मुख़्तलिफ़ यूसियुनि सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं पर अहम ॻाल्हि मूंखे ॿुधाईंदो हलां त सखर जूं खोड़ सारियूं यूसियूं आहिनि जिन में हिन वक़्त ताईं राशन जेको आहे उहो तक़सीम न थी सघियो आहे जंहिंजे करे रोज़ ॾियाड़ी ते कमु कंदड़ माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु परेशान हाल नज़र अचनि था। जी नाज़रीन, मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ु रखंदड़ माण्हू ग़रीब तबिके सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जेके आहिनि उहे इंतिज़ामिया ख़िलाफ़ु सरापा एहतजाज बणियल आहिनि। सरापा एहतजाज इन लाइ बणियल आहिनि त उन्हनि खे राशन न मिली सघियो आहे। सिविल सोसाइटी पारां इशफ़ाक़ भट्टी जी अॻवानी में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे उहो इंतिज़ामिया ख़िलाफ़ु जेको आहे उहे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि पर सिविल सोसाइटी सां तालुक़ु रखंदड़ इशफ़ाक़ भट्टी ऐं उन जी टीम पारां जेको आहे माण्हुनि खे पथरनि जूं थेलियूं भरे सिर्फ़ु जेको आहे इन लाइ ॾिनियूं वियूं त हिकु जेको आहे उन्हनि हितां जी जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि खे कुझु न कुझु ख़्यालु अचे त उहे हिननि जेके पथर ॾियनि था इहा पथर ॾेई करे सिर्फ़ु हिकिड़ो उन्हनि खे आईनो ॾेखारियो वियो इंतिज़ामिया खे त उहे जेके आहिनि आख़िरकार हुननि ग़रीब तबिके सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि खे राशन छो नथा ॾियनि। हिते हिकु दोस्त मौजूदु आहे उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। अदा इहो मूंखे ॿुधायो त कहिड़ी यूसी सां अव्हांजो तालुक़ु आहे ऐं मूंखे इहो बि ॿुधायो त घणा ॾींहं थी चुका आहिनि जो राशन अव्हांखे घरनि ताईं इंतिज़ामिया चए थी पहुचाए करे ॾियूं था, छा अव्हांखे राशन मिलियो आहे या न? असांजी जेका बि मैनेजमेंट आहे सखर डिस्ट्रिक्ट जी कंहिं बि मैनेजमेंट कंहिं बि ग़रीब खे राशन घर ताईं कोन पहुचायो आहे ऐं माण्हू जेके आहिनि पेट बुखे अंग उघाड़े खे ढकण जे लाइ मजबूर थी चुका आहिनि। हेठे तबिके जा माण्हू जेके आहिनि सख़्तु परेशानीअ जो शिकार आहिनि। जेके माण्हू रोज़ हथ जो पोरियो करे पंहिंजे बच्चनि जो अंग उघाड़े पेट बुखे जे लाइ कंदा आहिनि उहे सख़्तु परेशानी में आहिनि। हिन वक़्तु असांजो जेको हालात आहिनि असांजे जेके मज़दूरनि जा ग़रीबनि जा मिसकीननि जा सख़्तु परेशान आहिनि। माण्हू बुखनि जे ॾोह ते घरनि में नंढड़ा ॿार मासूम औरतूं सभु जेके आहिनि बेहाल थी चुका आहिनि। बुख उन्हनि खे बेहाल करे छॾियो आहे। जी नाज़रीन, हिकु रवासी जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं उनजो इहो चवणु आहे त माण्हू जेके आहिनि उहे बुखनि में पाह थी रहिया आहिनि। इंतिज़ामिया पारां राशन ॾियण वारियूं दावाऊं त कयूं थियूं वञनि पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ ही पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो ज़िलो सखर गढ़ रहियो आहे पर हिन गढ़ जा माण्हू जेके आहिनि तमामु घणा परेशान हाल आहिनि। हिते जेको आहे असां सां मौजूदु आहे सीनियर वकील कुर्बान कलवर साहिबु, असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। असांजे ज़िले सखर में को बि कंहिं बि पार्टी जो माण्हू ग्राउंड ते न आयो आहे। सिर्फ़ु एहसास प्रोग्राम जेको कैप्टन इमरान शुरू कयो आहे उन मां माण्हुनि खे 12,000 रुपया मिलनि था जेके ग़रीब पैसा वठी करे पंहिंजो गुज़र सफ़र कनि था। बाक़ी असांजो चूंडियल MP MN नासिर शाह आहे, अवेद शाह आहे या धारेजा आहिनि या नोमान इस्लाम शेख आहे पर इन में को ज़ाहिर कोन थियो आहे त इलाइक़े जे वासियुनि खे को वञी सुख ॾिजे को उनको ॾुख सूर पहुचे या उनको घर लहिजे। हाणे उन्हनि खे उनजो घर यादि नथो अचे। अॻ में जॾहिं इलेक्शन हूंदी हुई त हिननि खे पर्चियूं बि हूंदियूं हुयूं वोट ॾियण बेली उहे माण्हू इलाइक़े में वञी करे घरनि में माण्हू खे पर्चियूं ॾेई ईंदा त बाबा हीउ तुंहिंजो घरु आहे। हाणे उन्हनि खां घरु नथो लभे। असां ख़ुदा अपील था कयूं त सिंध जे अवाम खे ईअं न लोड़ियो वञे, सिंध जे अवाम खे पंहिंजा हक़ न वञनि।
जी नाज़रीन, खोड़ सारा माण्हू मौजूदु आहिनि ऐं असीं बि खोड़ सारनि यूसिन में मौजूदु आहियूं, पर हिते जेको आहे हिकु दोस्त मौजूदु आहे, असीं हुन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे ऐं हू कंदो छा आहे। अदा इहो मूंखे ॿुधाए त तूं छा कंदो आहीं ऐं प्लस में मूंखे इहो बि ॿुधाए त छा इंतिज़ामिया पारां अव्हांजे दर ते राशन पहुतो आहे या न? आउं मज़दूर तबके सां तालुक़ु रखंदो आहियां। जेको आहे छोला खपाईंदो आहे बसनि में। हाणे जेको 28 ॾींहं थी विया आहिनि, असांजी रोज़ी बंदि आहे। 58 ॾींहंनि में जेको आहे आउं मजबूर थी करे पंहिंजी रोज़ी करण लाइ निकिरी वियुमि घरूं। त जेको आहे आलीवाण जे शहर में मूंखे पुलिस वारनि डंडा हणी करे बाल्टी खसे रखी करे 12 कलाक उते विहारे करे पोइ उहे छोला बि खाई मूंखे चयूं हल बाबा हाणे साईं कहिड़ो न इंसाफ़ु आहे, असां मज़दूर तबको काॾे वञूं। जेको आहे हितां जा चूंडियल नुमाइंदा साईं चेयरमैन असांजा राति जे टाइम में जेको आहे राशन पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾेई करे दर खड़काए उन्हनि खे ॾेई था वञनि। असांजे उन्हनि ते दरवाज़े ते वञूं था त असांखे धिका ॾेई मोटाइण सां न आयो असांजो राशन। साईं असांजी हुकूमत खे अपील आहे त असां ग़रीब माण्हुनि जो जेको आहे ख़्यालु करे असांखे राशन ॾिनो वञे। जी नाज़रीन, मुख़्तलिफ़ यूसिन सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल हले थी पई त उन्हनि जो चवणु छा आहे ऐं असां सां हिकु दोस्त मौजूदु आहे, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु। अदा मूंखे इहो ॿुधाए त अव्हां छा कंदा आहियो ऐं उन खां अलावा इहो मूंखे ॿुधायो त लॉकडाउन खे अॼु 28 ॾींहं गुज़री चुका आहिनि, इंतिज़ामिया चए थी असीं जेको आहे माण्हुनि जे घरनि ताईं राशन पहुचायो आहे। छा अव्हांखे राशन सिंध हुकूमत पारां या सखर इंतिज़ामिया पारां मिलियो? जी सर, असां रेड़ी हलाइण वारा मज़दूर आहियूं ऐं पंहिंजो यूसी लोंग भट्टीअ जा रवासी आहियूं। ऐं बिलावल साहब जेको ऐलान कयो 20 लख ग़रीबनि ताईं राशन पुॼाईंदासीं लॉकडाउन करण खां अवल, उहे 20 लख ग़रीबनि ताईं अॼु ताईं असां त ॾिठो ई कोन्हे त कहिड़नि ग़रीबनि ताईं राशन पुॻो आहे। असां रोज़ु ॾिसूं था त उन्हनि ताईं काई बि राशन जी थैली नथी पुॼे। ऐं साईं मुराद अली शाह बि ऐलान कयो त असां ग़रीबनि ताईं राशन पुॼाईंदासीं, उहो नथो पुॼे। जीअं भाऊअ ॻाल्हि कई त राति जे पेट में पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे राशन ॾिनो थो वञे, उन्हनि खे कटा खणाया था वञनि। छा असां इंसान न आहियूं? जा असां ग़रीब न आहियूं? ग़रीबनि जो अहसासु कयो खुदारा। जी नाज़रीन, खोड़ सारा माण्हू जेके आहिनि उहे परेशान हाल आहिनि। लॉकडाउन जी सूरत हाल बरक़रार आहे। यूसुफ मस्जिद जे 460 माण्हुनि मां 52 मौलवियुनि में जेको आहे उहो कोरोना वायरस जी तस्दीक थी चुकी आहे। कोरोना वायरस जे करे पूरी दुनिया परेशान आहे, पूरे पाकिस्तान जा माण्हू परेशान आहिनि। त उते जेको आहे सखर ज़िले जे मुख़्तलिफ़ यूसिन सां तालुक़ु रखंदड़ माण्हू बि परेशान हाल आहिनि। जी नाज़रीन, पोरियो कंदड़ खोड़ सारा माण्हू जेके आहिनि उहे परेशान हाल, पर हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं हिकु मेडिकल स्टोर ते। मेडिकल स्टोर मालिक खां असीं मालूम कंदासीं त छा हिन इलाइक़े जे वासियुनि जो हाल कीअं आहे। हालत सर इहा सम्झो त गंभीर आहे हिकिड़े क़िस्म जी। ग़रीब माण्हू ॾाढो परेशान आहे, एतिरे क़दुरु परेशान आहे जो मेडिसन लाइ उन वटि पेमेंट आहे ई कान वीचारनि लाइ। जेके डेली खाइण वारा डेली कमाइण वारा उहे उते ई पूरा आहिनि, उन्हनि खे राशन बि न मिलियो अञा ताईं। मेडिसन सची ॻाल्हि अहिड़ी थो ॿुधायांव त मेडिसन जे लाइ वीचारा ईंदा आहिनि के अहिड़ा त उन्हनि वटि पैसा बि न हूंदा आहिनि, वीचारा रोई बि पवंदा आहिनि। उनखां पोइ जेको आहे उधर पाड़ेसरी आहिनि, उनजे हिसाब सां पंहिंजी जेतिरी हेल्प थी सघंदी आहे उन्हनि सां कंदा बि आहियूं, पर वीचारा ॾाढा परेशान आहिनि। न गवर्नमेंट जे तरफ़ां उन्हनि खे का राशन मिली आहे, न ई जेको आहे सो ॿिए तरीक़े जो उन्हनि वटि का ई सपोर्ट आहे को। सर ज़िंदगी त इंसानियत प्यारी आहे, बहरहाल उन्हनि खे उहा सपोर्ट त मिले न जेकी जंहिं गवर्नमेंट लेवल ते लॉकडाउन कयो आहे उन्हनि खे उहा सपोर्ट ई न मिलंदी त लॉकडाउन जो फ़ाइदो ई न आहे न। ग़रीब तबिको त वीचारो परेशान आहे, उहो त ज़ाहिर आहे कारे न कारे त परेशान थींदो। जहिड़े हिसाब सां तव्हां लॉकडाउन कयो आहे उन सपोर्ट त उन्हनि ग़रीबनि जी सपोर्ट त कयो नी। मां वज़ीर आला बिलावल साहब वज़ीर आज़म खे इहा ई कंदुमि त कंहिं ग़रीब जो भलो कयो। जहिड़े हिसाब सां तव्हां लॉकडाउन कयो आहे उन्हनि जी सपोर्ट त कयो नी। सखर इंतिज़ामिया चेयरमैन साहब जेको आहे सो नोमान इस्लाम शेख साहब अवैस कादिर शाह, उनखे इहा ई अपील कंदुमि त कंहिं ग़रीब खे जेको आहे सो जे शइ आहे राशन पंहिंजे जेको आहे उहो मिले उन्हनि खे। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे मेडिकल स्टोर जे मालिक नानक राम साहब जूं मां ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजो इहो चवणु आहे त खोड़ सारा ग़रीब तबिके सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जॾहिं हिननि वटि पहुचनि था उन्हनि वटि दवा जा पैसा न हुजण करे उन्हनि जे अखियुनि जा ॻोढ़ा साईं कोन थो ॾिसी सघे। उन्हनि खे दवा त मिली थी वञे, महिरबानी साईं जी, पर ॻाल्हि इहा आहे त इंतिज़ामिया खे बि जेको आहे ॿियो न त अवाम मथां महिरबानी ज़रूरु करणु घुरिजे। हता की ही अवाम जो हक़ आहे, अवाम खे जेको आहे तमामु तर सहूलियतूं मिलणु घुरिजनि, उन्हनि खे राशन जेको आहे दर दर ते मिलणु घुरिजे, पर इंतिज़ामिया ख़बर न आहे उहा किथे आहे। हिन वक़्तु जेका असांखे सूरत हाल मुख़्तलिफ़ यूसिन जी नज़र थी अचे, उते इंतिज़ामिया जी कारकर्दगी सिफ़र नज़र थी अचे। सिफ़र इन लाइ नज़र थी अचे त माण्हू तमामु घणा परेशान हाल आहिनि। जी नाज़रीन, सॼे ज़िले अंदरि राशन न मिलण जूं रड़ियूं कूकू ऐं दाहूं जेके आहिनि उहे ॿुधण में अचनि थियूं। हर माण्हू जेको आहे उहो हिन वक़्तु जेको
परेशान आहे उहो इन लाइ आहे त उन्हनि खे राशन कोन थो मिले। गुज़िरियल ॾींहंनि बि असीं हिकिड़ो प्रोग्राम कयोसीं डेडलाइन सखर, उन में जेको आहे औरतूं ज़ारो क़तार जेके आहिनि उहे रोईंदे नज़र आयूं त इंतिज़ामिया खे को ख़्यालु पवे ऐं उन्हनि खे राशन मिले, पर थियो ईअं त उहे औरतूं अॼु बि जेके आहिनि उहे रोडनि ते जेके आहिनि उहे इन आस में घुमंदे ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ रस्तनि ते नज़र थियूं अचनि त उन्हनि खे राशन नथो मिले। हिते हिकिड़ो दोस्त मौजूदु आहे, असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। अदा मूंखे इहो ॿुधाए त अव्हांजी यूसी में जेको आहे उहो राशन जेको आहे उहो कहिड़े कहिड़े माण्हू खे मिलियो आहे, ऐं उनखां अलावा इहो ॿुधायो त 28 ॾींहं गुज़री चुका आहिनि, कारोबार बंदि आहिनि, सफ़ेद पोश माण्हू केतिरो परेशान आहे? साईं, सभ खां पहिरियों त असां ॻोठ अछनि कुबियुनि में रहंदा आहियूं। अछनि कुबियुनि में को बि जिन खे असां वोट ॾिना आहिनि कंहिंजे तरफ़ां बि राशन न मिलियो आहे। उन खां अलावा हिते सभु ग़रीब तबिको आहे। उन खां अलावा जेको सफ़ेद पोश कपिड़ा पाइण वारो आहे उहो वते थो पंहिंजे शर्म खां लिकंदो, न कंहिंसां हथु फैलाए सघे थो, न कंहिंखे चई सघे थो। उन खां अलावा ग़रीब माण्हू यकीन कंदो वतन था बुख खां, बेज़ारी खां, ख़ुदकुशी ते मजबूर थी विया आहिनि। उन खां अलावा कारोबार बंदि आहे, हर को घर वेठो आहे, बच्चा पालण वॾा मुश्किल थी विया आहिनि। उन खां अलावा ॾाढी बेज़ारी थी वई आहे, हुकूमत खे का ख़बर ई न आहे, हो पंहिंजा बसि छड़ा हुकुम हलाइनि था। उन खां अलावा ग़रीब तबिको आहे जेको डेली कमाए डेली खाए, उहो हिन टाइम ॾाढो परेशान आहे, ॾाढो परेशान आहे, ॾाढो परेशान आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे रोज़ु कमाए रोज़ु खाइण वारो माण्हू जेको आहे उहो तमामु घणो परेशान आहे। हिकु ॿियो दोस्त मौजूदु आहे, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। अदा इहो ॿुधाए तूं छा कंदो आहे, उनखां अलावा इहो बि ॿुधाए त छा अव्हांजे घर में राशन ॾिनो वियो? न साईं, बिल्कुलु न ॾिनो वियो। महीनो थी वियो आहे, लॉकडाउन लॻियो वियो आहे। असांजा मज़ूर माण्हू मज़ूरी करे खाईंदा आहियूं, उहे मज़ूरियूं बंदि कयूं वियूं आहिनि। असांजो महीनो थी वियो आहे, असां फारिग वेठा आहियूं। बसि ईअं दिलिजायूं था ॾियनि 15 अप्रैल ते खुलंदो, 25 अप्रैल ते खुलंदो, ॾींहं ई ॾींहुं वधाईंदा वञनि था, कम ते घटि नथा कनि। हिननि खे महिरबानी कयनि, जा राशन ॾियनि, जा लॉकडाउन ख़तमु कयनि, महिरबानी इहा कयनि असांजे मथां। महीनो थी वियो आहे, असां फारिग वेठा आहियूं। रोज़ु कमाइण वारा, रोज़ु खाइण वारा, असां मजबूर थी विया आहियूं। असां अञा सम्झो ख़ुदिकुशी करण ते अची विया आहियूं। गुज़िरियल सफ़र सां ईअं थिए थो, गता मिड़ी विकूं था, सो बि नथा वठनि। सम्झी पेट पालण में हलाक आहियूं, मजूरियूं आहिनि ई कोन, परेशान लॻा पिया। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां सां मौजूदु आहिनि रोड़ी थाणे जा SHO अलावदायो पिताफ़ी साहब। असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। लॉकडाउन जी सूरत हाल जेका आहे उहा बरक़रार आहे, पर आवाम जेका आहे उहा घरनि ताईं जेका आहे उहा महदूद बणियल आहे। छा हिन लॉकडाउन दौरान जेको आहे उहे केतिरनि माण्हुनि खे जेको आहे उहो अरेस्ट कयो वियो आहे, जेके लॉकडाउन जी भनकड़ी कनि था। ऐं मूंखे इहो ॿुधाईंदो हलां, गैर ज़रूरी जेके माण्हू ॿाहिरि घरनि खां निकिरनि था उन्हनि खे जेको आहे घरनि में रहण जी पिणु हिदायत कई वेंदी आहे। असीं ॻाल्हाईंदासीं SHO रोड़ी अलावदायो पिताफ़ी साहब सां, त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, मूंखे इहो ॿुधायो त लॉकडाउन जी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो, ऐं उनखां अलावा छा माण्हू जेके आहिनि उहे घरनि ताईं महदूद रहनि था, या माण्हू जेके आहिनि ॿाहिरि तव्हांखे नज़र था अचनि? असां त कोशिशि कयूं पिया त बिल्कुलु लॉकडाउन में को बि गैर ज़रूरी माण्हू ॿाहिरि न निकिरे। जेकॾहिं को बि गैर ज़रूरी माण्हू निकिरंदो आहे त असां उन खे पहिरियां तंबी कंदा आहियूं, ऐं उन खां पोइ जेकॾहिं को कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो आहे, 144 जी भंजकड़ी कंदो आहे, त उनजे ख़िलाफ़ कानूनी एक्शन बि वठंदा आहियूं। असल में कुझु माण्हुनि खे अलाउ आहे, जीअं त सरकारी मुलाज़िम आहिनि, या मेडिकल स्टाफ आहे, या जेके कुझु NGOs आहिनि, सरकारी इदारा आहिनि, सहाफ़ी आहिनि। इहे 1-2% ज़ाहिर आहे माण्हू रोड ते नज़र ईंदा आहिनि। बाक़ी ख़ासि तौरु जेको आहे गैर ज़रूरी माण्हू जेके आहिनि उन्हनि खे बिल्कुलु असां बंदि करे छॾींदा आहियूं ऐं न अचणु ॾींदा आहियूं। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे SHO रोड़ी अलावदायो पिताफ़ी साहब जो ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त पुलिस जेको आहे उहो तमामु बहितरीनु कमु जेको आहे त करे रही आहे। SSP सखर जे हिदायतनि ते जेको आहे उहो मुकमल तौरु अमल कयो थो वञे। मुख़्तलिफ़ जेको आहे हंधनि ते जेको आहे पुलिस जेको आहे उहो पंहिंजो गश्त वधाए छॾियो आहे, ऐं रोड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे उहो फ्लैग मार्च ऐं जी नाज़रीन, इंतज़ामिया पारां राशन न ॾियण
ख़िलाफ़ जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ यूसियुनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू वक़्तनि फ़वक़्तनि सरापा एहतजाज नज़र अचनि था। असांजो कैमरामैन ॾेखारे सघे थो पंहिंजी कैमरा जी अख सां त जेको आहे माण्हू सिर्फ़ु इन लाइ सरापा एहतजाज आहिनि त यूसी चेयरमैननि ऐं इंतिज़ामिया पारां जेको आहे उन्हनि खे राशन जेको आहे उहो न ॾिनो वियो आहे, जंहिंजे करे हू जेके आहिनि परेशान हाल नज़र अचनि था सिर्फ़ु इन लाइ त हू रोज़ दिहाड़ी ते कमु कंदड़ माण्हू आहिनि। हिकु दोस्त सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। असां चूने भट्टे ते कमु कंदा आहियूं, चूने भट्टे जो कमु बंदि करे छॾियो अथऊं, अचण बि नथा ॾियनि, पंहिंजनि खे ॾियनि था पिया, बाक़ी ग़रीबनि खे कोई ॾिए कोन थो, हर को पंहिंजे ख़ुशामद ते ॾेई थो सघे बसि। जी नाज़रीन, जेको आहे ग़रीबनि खे राशन कोन थो मिले। हिकु ॿियो दोस्त मौजूदु आहे, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। हिन इलाइक़े जे तमामु तर जेको आहे माण्हुनि खे राशन मिलियो आहे या न मिलियो आहे, इहो त असीं हिते ॻाल्हाईंदासीं दोस्तनि सां। साईं हिते सभु मज़दूर तबिको आहे, सभु मज़दूरी वारा माण्हू आहिनि, न कंहिंखे को राशन मिलियो आहे न कंहिंखे कुझु मिलियो आहे। ॿियो त कर पर यूसी चेयरमैन आहिनि या हितां जा नुमाइंदा आहिनि चूंडियल, ॿियो त राशन त पंहिंजी जाइ ते, पर हारी साबुण ॾियनि आहे हिकिड़ी कंहिंखे हथ धोइण जे लाइ, उहा बि न ॾिनी अथनि। छड़ो पंहिंजो पेट भरियो अथनि, पंहिंजूं नानियूं मासियूं मोकियूं अथनि, पंहिंजा मिट रात जो ख़ुशाम अथनि ते मोटरसाइकिल ते खणी पंहिंजा पंहिंजा घर भरिया अथनि। असां गुज़ारिश कयूं था मुराद अली शाह खे, इमरान ख़ान खे, साईं अवैध शाह खे, साईं नासिर शाह खे, जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खां पुछा गुछा कनि तव्हांखे जेको माल मिलियो इहो काॾां वियो, कंहिं ग़रीब खे न मिलियो। ॿियो कुझु न करनि असांखे, माज़ूर माण्हू हिकिड़ो गाॾड़ो वठी करे असां माज़ूरनि खे विया यूसी चेयरमैन हिकिड़े गाॾे छिके या नुमाइंदा चूंडल ॿिए खे, हाणे इहा कमाई जेका आहे उहा वठी करे खाइनि, इहा बि रहंदो अथनि। ॿियो कारोबार हिननि जो ॿियो न आहे, इहा माज़ूर जेका आहे महिनत असां सां हमदर्दी करनि। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे असांजो कैमरामैन ॾेखारे सघे थो त हीउ दोस्त जेको आहे उहो माज़ूर आहे जंग खां, पर तंहिंजे बावजूद बि जेको आहे उहो परेशान हाल आहे। इंतिज़ामिया पारां यूसी चेयरमैन पारां उन्हनि खे जेको आहे राशन न ॾिनो वियो आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त यूसी चेयरमैन खे खपे त हिकु रेड़ी वठनि, उहा रेड़ीअ ते जेको आहे ऐं माज़ूर वेंदुसि, उहो धिकिन जेको 5 रुपया मिलंदा पोइ अधु उहे खणनि अधु असां खणूं। इहा हिकु इंतिज़ामिया लाइ चमाट आहे, उहा चमाट इन लाइ त माण्हुनि खे राशन कोन थो मिले। अम्मा हिकु मौजूद आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। जी अम्मा, ये मुझे बताइएगा कि आपको राशन जो है वो दिया गया है, नहीं दिया गया? बिल्कुल नहीं दिया बेटा, हम गरीब है, किराए के मकान में मैं बैठी हूँ, कुछ भी मेरे को नहीं मिला, अल्लाह जानता है बेटा, कहीं से भी नहीं मिला। जी नाज़रीन, खोड़ सारा माण्हू गरीब तबिके सां तालुक़ रखंदड़ माण्हू जेके आहिनि उहे परेशान हाल आहिनि। अम्मा हिते मौजूदु आहे, किराए जो घर आहे ऐं जेको आहे घर में खाइण लाइ कुझु न आहे। अल्लाह जानता है, एक टाइम खा रहे हैं तो 2 टाइम हमारे बच्चे भूखे बैठे। जी नाज़रीन, जेको आहे अम्मा परेशान हाल आहे सिर्फ़ु इन लाइ त हिकु टाइम बचा खाइनि था पिया, त 2 टाइम जेके आहिनि उन जा नंढड़ा मासूम बचड़ा जेके आहिनि उहे परेशान हाल आहिनि। उहे इन लाइ त इंतिज़ामिया पारां जेके दावाऊं कयूं थियूं वञनि त असीं घर घर माण्हुनि खे राशन था पहुचायूं, पर राशन त परे जी ॻाल्हि, पर हिन जा ॻोढ़ा उगण लाइ को बि चूंडियल नुमाइंदो या यूसी चेयरमैन ख़ाली आथत ॾियण लाइ बि न आयो आहे, जंहिंजे करे हिते माण्हू जेके आहिनि उहे परेशान हाल आहिनि। परेशान हाल इन लाइ आहिनि त जेको आहे उन्हनि खे राशन नथो ॾिनो वञे, जंहिं करे उन्हनि जे घर जी चुल्हि जेका आहे उहा कोन थी ॿरे ऐं माण्हू जेके आहिनि सख़्तु परेशानियुनि में वकोड़ियल नज़र अचनि था। जी नाज़रीन, ग़रीब तबिके सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जा बच्चा बुखुनि ते पाह थी रहिया आहिनि। उहे इन लाइ त इंतिज़ामिया पारां उन्हनि खे राशन नथो ॾिनो वञे। मुख़्तलिफ़ यूसियुनि सां तालुक़ रखंदड़ ग़रीब तबिके सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल हले पई त आख़िरकार उन्हनि सां इंतिज़ामिया जेका आहे उहा वेसाह घाती छो थी करे ऐं उन्हनि खे राशन छो नथो ॾिनो वञे। असीं हिकु दोस्त मौजूदु आहे, मज़दूर दोस्त आहे, असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। अदा इहो मूंखे ॿुधायो त अव्हांखे जेको आहे हिन वक़्त ताईं राशन मिलियो आहे या न मिलियो आहे, ऐं मूंखे इहो ॿुधायो त छो आख़िरकार जेकॾहिं न मिलियो आहे राशन त छो जेको आहे न मिलियो आहे। सर असांखे कुझु बि न मिलियो आहे, राशन में न मिलियो आहे, न की पैसा मिलिया आहिनि। असां ग़रीब माण्हू आहियूं। हिननि खे जेके यूसी चेयरमैन आहिनि कापियूं वठी करे कुझु बि ॾियण लाइ तयारु न आहिनि, छो त अॻु में हिरियल आहिनि। जेका शइ मिले थी खाईंदड़ आहिनि, उहो ई हिरे संदी टंग भॼे बि न मुड़े। हे जेको माल मिले थो पाण खाई था वञनि, असांखे कुझु बि न मिलियो आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं, मज़दूर, असांखे कुझु बि न मिलियो आहे। असां साईं मुराद अली शाह खां मुतालबो कयूं था त असां मिसकिननि जी वावर कई वञे। मां मज़दूरी कंदो आहियां सिर त गारी। हे मुंहिंजा हथ बि फटियल आहिनि,
मां गरीब माण्हू आहियां, असांजी मदद कई वञे। जी नाज़रीन, मज़दूर तबके सां तालुक़ रखंदड़ माण्हू जेके आहिनि उहे अपील कंदे नज़र अचनि था। उन्हनि जे हथनि खे ॾिसी करे जेको आहे उहो कुझु मता इंतिज़ामिया सखर खे ख़्यालु अचे त हुननि ग़रीबनि जो को ख़्यालु करे, पर ख़्यालु जेको आहे उहो परे परे ताईं नज़र कोन थो अचे। उहो इन लाइ नज़र कोन थो अचे त माण्हू जेके आहिनि उहे राशन न मिलण करे परेशान हाल आहिनि। जी नाज़रीन, मुख़्तलिफ़ यूसियुनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू सरापा एहतिजाज आहिनि। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं यूसी लौंग भट्टी में। यूसी लौंग भट्टी जो चेयरमैन धनीबख्श शेख साहब, जिन जो रस्तो रोक कुझु ॾींहं अॻु में हितां जे रवासिन बि कयो हो। रवासिन इन लाइ कयो हो त उन्हनि हिकु वाइदो कयो हो त हर घर में जेको आहे उहो राशन ॾिनो वेंदो। हिते जेके आहे शेख बिरादरी सां तालुक़ रखंदड़ माण्हू जेके आहिनि उहे असां सां मौजूदु आहिनि। असीं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त छा यूसी चेयरमैन पारां या सखर इंतिज़ामिया पारां, सिंध हुकूमत पारां जेके सखर इंतिज़ामिया खे 2-2 करोड़ रुपया मिलिया आहिनि राशन तक़सीम करण लाइ, हर घर में राशन पुॼाइण जो वाइदो कयो इंतिज़ामिया, छा हिननि माण्हुनि खे जेको आहे उहो राशन जेको आहे मिलियो आहे या न मिलियो आहे? असांजो कैमरामैन ॾेखारे सघे थो त असांजूं खोड़ सारियूं हिते जेके आहिनि अदड़ियूं ऐं जेके आहिनि माण्हू जेके ग़रीब तबके सां तालुक़ रखंदड़ माण्हू आहिनि उहे तमामु घणा परेशान हाल पंहिंजे बचड़नि खे वठी करे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। सरापा एहतिजाज इन लाइ बणियल आहिनि, पंहिंजे बचनि जी बुख जेके आहे उहा कोन था ॾिसी सघनि। माण्हू पंहिंजी तकलीफ़ बर्दाश्त करे सघंदो आहे। असांजो कैमरामैन ॾेखारे सघे थो त ही उहे माण्हू आहिनि जंहिंजे ॿारनि वटि जेको आहे उहा पाइण लाइ चंपल ताईं न आहे। छा इहे माण्हू कहिड़े दर दाहींदा? इहे माण्हू जेके आहिनि आख़िर केॾांहुं वञनि? अॼु 28 ॾींहं गुज़री चुका आहिनि। सिंध हुकूमत पारां जेको आहे लॉकडाउन जेको आहे उहो कयो वियो आहे। लॉकडाउन खां पोइ जेके आहिनि ही रोज़ दिहाड़ी ते कमु कंदड़ माण्हू जेके आहिनि उहे घरनि ताईं जेके आहिनि उहे महदूद बणियल आहिनि। सिर्फ़ु इन लाइ त सिंध हुकूमत जो ऐलान आहे त ही माण्हू घरनि खां गैर ज़रूरी ॿाहिरि न निकिरनि। गैर ज़रूरी त ॿाहिरि न निकिरनि, बेरोज़गारी खां तंग ही माण्हू जेके आहिनि तमामु घणा परेशान हाल था नज़र अचनि। असीं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। चाचा, मूंखे इहो ॿुधायो हितां जे रवासिन जी सूरत हाल छा आहे? कुझु बि न मिलियो आहे। 28 ॾींहं थिया आहिनि हिनखे, न ॿाहिरि निकिरूं था, अंदरि वेठा आहियूं, न कुझु चैन में जेके आहिनि असांजे हद जा कुझु बि नथो पाटे पुर नथो। हेतिरा ॾींहं गुज़रिया आहिनि, असां वञूं काॾे, परेशान घरनि में वेठा आहियूं, न ॿाहिरि निकिरी सघूं था, न अंदरि वेठा आहियूं। अंदरि वेठे त कयूं छा? असां गवर्नमेंट ॿाहिरि अचणु कोन थी ॾिए पई, कुझु बि न पैसा, न सौदो, का शइ न मिली आहे। असां इन करे बच्चा ॿार असां किथां करायूं पियूं? जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे पंहिंजे बच्चनि जी बुख जेका आहे उझाइण लाइ ही माण्हू जेके आहिनि सरापा एहतिजाज आहिनि इंतिज़ामिया ख़िलाफ़। छो त इंतिज़ामिया पारां ऐलान कयो वियो त इन्हनि खे राशन ॾींदासीं। हिकु अदी मौजूदु आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु। अदी, मूंखे इहो ॿुधाए त राशन जेको आहे अव्हांखे ॾिनो अथव? न भाऊ, असांखे कान ॾिनो अथव। असांजा बच्चा ॿार बुख ते वेठा आहिनि, कमाइण वारा बि कोन्हे, घर में वेठा आहिनि। बसि भाऊ वेठा आहियूं घर में, छा कयूं? हुकूमत खे असांजी अपील आहे असां ग़रीबनि खे ॾियनि। असांजा बच्चा नंढा आहिनि जेके बुख ते आहिनि। जी नाज़रीन, जेको आहे हिकु अम्मा पौड़ी मौजूदु आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। अम्मा जेका आहे उहा अखियुनि खां जेको आहे उहा लाचार नज़र थी अचे, पर उन खां असीं मालूम कंदासीं त उनजो छा चवणु आहे। अम्मा, इहो मूंखे ॿुधाए त राशन ॾिनो अथऊं या जेको आहे जेके चवनि पिया यूसी चेयरमैन त असीं जेको आहे माण्हुनि खे साबुणूं ॾेई आया आहियूं, उन खां अलावा राशन ॾेई आया आहियूं, कोई माण्हू बुख ते न आहे? न भाउ, असांखे कुझु बि न ॾिनो अथव, का शइ न ॾिनी अथव। असां बुख ते वेठा आहियूं, बीमार आहियूं, अखियूं ठारायूं आहिनि। मुंहिंजो पुटड़ो बि कोन वीचारो बेरोज़गार, मां बि इहा जॾड़ी थी वेठी आहियां, न काॾे आई आहियां न काॾे वई आहियां। असां का शइ न ॾिनी अथव। हिक जे दर ते वियाऊं पर असांजी कोई कोन थो ॿुधे ग़रीबनि जी। जी नाज़रीन, हिकु दर ते वियाऊं, ग़रीबनि जी को ॿुधण वारो नाहे। असीं पंहिंजे टीवी चैनल ऐं प्रोग्राम डेडलाइन सखर पारां जेको आहे इंतिज़ामिया खे अपील था कयूं त यूसी लौंग भट्टी सां तालुक़ रखंदड़ जेके तक़रीबन हिते समी घर रहंदा आहिनि ऐं उन्हनि घरनि में हज़ारे माण्हू रहंदा आहिनि, उन्हनि हज़ारनि माण्हुनि में जेको आहे नंढड़ा मासूम ॿारड़ा बि आहिनि, उहे बुखुनि ते पाहा थियनि था पिया। आख़िरकार इंतिज़ामिया खे इन्हनि माण्हुनि जो ख़्यालु छो नथो अचे? हिकु ॿी अम्मा मौजूदु आहे, असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु। कुझु बि न, असांजा बेरोज़गार बचड़ा वेठा आहिनि, कंहिंजे घर वञूं? असांखे कुझु बि न, कापियूं बि असां ॾिनियूं आहिनि पर मिलियो कुझु बि न महिल ताईं न आहे।
जी बिल्कुलु मिलियो हिन वक़्त ताईं कुझु न आहे 28 ॾींहं गुज़री चुका आहिनि असीं हिकु ॿी अदी मौजूदु आहे उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु बाबा इहो मूंखे ॿुधायो त राशन चए थी इंतिज़ामिया त असीं घर घर पुॼायूं था पिया छा राशन अव्हांखे मिलियो आहे न बा कुझु बि न असां जाॾे ताॾे कापियूं ॾिनियूं आहिनि हर कंहिं असांखां कापियूं वरिती पर असांखे कंहिं लप अटे जी बि कोन ॾिनी आहे अदा इहो मूंखे ॿुधायो त अव्हांजे इलाइक़े में राशन जेको आहे उहो तक़सीम थियो आहे कुझु बि न मिलियो आहे टे चकर असांखां कापियूं वठी विया आहिनि असां 8 चकर बचड़े विया नंढड़ा बुख ते बठनि ते मज़ूरी कयूं सॼो ॾींहुं जॾहिं उहो मज़ूरी बंदि पुलिस ट्रिकाए थी छॾे त बाबा मज़ूरी हिते न कयो हर को पंहिंजा घर जेके हिकु चकर थो मिले उनखे टे चकर मिले जिन ग़रीबनि खे मिलियो आहे उनखे मिले ई नथो इहो ज़ुल्म असां वज़ीर आला खे अपील था कयूं हथ ॿधी त महिरबानी करे असां ग़रीबनि जी मदद करे बिलावल खे भुटे खे चवां थो महिरबानी करे असांजी मदद करे असांजा बचड़ा नंढड़ा बुख ते वेठा आहिनि ॾिसो तव्हां पाण अखियुनि सां ॾिसो असांखे कुझु बि न मिलियो आहे पेरनि में चौंपलियूं न आहिनि कुझु बि न आहे वीचारा पहिरें उघाड़े सॼो ॾींहुं बठनि मज़ूरी करे 150 कमाए पंहिंजा बचा पालींदा आहिनि उहो बि उनखे अटे जा पैसा बि न आहिनि वीचारा बसर पटाटा बि वठी नथा खाइनि उन ग़रीबनि सां छा असां अचर थियो आहे असां ग़रीबनि सां हर को पंहिंजा बिब भरी बीठो आहे जंहिंखे बि माल मिले थो घर में भरी कुझु दुकाननि ते था खपाइनि त कुझु पाण वटि था रखनि पंहिंजे यारियूं था हलाइनि बाक़ी कंहिं ग़रीब खे नथा ॾियनि जेके उते ई पंहिंजो पाण में खाई था वञनि जी नाज़रीन जेको आहे हर माण्हू जेको आहे उहो परेशान हाल आहे लॉकडाउन बरक़रार आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेका आहे उहो पुलिस गश्त कंदे नज़र अचे थी माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि कोरोना वायरस जीअं वधीक न फैलिजे इन जे करे जेके माण्हू सिंध हुकूमत जे ऐलान खां पोइ घरनि ताईं महदूद बणियल आहिनि मज़दूर तबिके सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु परेशानियुनि में वकोड़ियल आहिनि सिर्फ़ु इन लाइ त उन्हनि खे सिंध हुकूमत पारां सखर इंतिज़ामिया पारां या उन्हनि जे मुख़्तलिफ़ जन यूसिन में उहे रहनि था पिया उन्हनि खे का शइ नाहे मिली जंहिंजे करे हू सरापा एहतिजाज था नज़र अचनि असां सां हिकु अमा मौजूदु आहे असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त छा उन्हनि खे राशन मिलियो आहे असीं मुख़्तलिफ़ जेको आहे रवासनि सां बि ॻाल्हायोसीं मुख़्तलिफ़ यूसिन सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि सां बि ॻाल्हायोसीं उहे शिकायतूं त असांजी नाज़रीन ऐं वाघ धणियुनि जेको आहे उहे ॿुधियूं हूंदियूं पर हिते जेको आहे वधीक असीं ॼाण वठंदासीं त छा उन्हनि खे राशन मिलियो आहे या न मिलियो आहे कुझु बि न मिलियो आहे असांखे कुझु बि न मिलियो आहे न अटो न को राशन न को पैसो पाई 12,000 ॼणनि खे मिलनि असां किथां न 12,000 न राशन पाणी कुझु बि न जिन्हनि खे मिलियो आहे त पंहिंजे घरनि में पंहिंजनि खे ॾिनो असांखे कुझु कोन मिलियो हिन माटल न पाड़े खे ॾिनो आहे न कंहिं ॿिए ॾिनो आहे असांखे किथां न पैसो न कोई असांखे राशन बचा बुख ते वेठा नंढा नंढा बचा आहिनि काॾे वञनि मर्द घर में वेठा आहिनि चुप कई सॼो ॾींहुं मज़ूरी कान्हे ॾाढा कोन बंदि लॻा पिया आहिनि ॿार दर थो निकिरंदा पुलिस अचे थी पई अंदरि वञो अंदरि वञो अंदरि वञो जी बिल्कुलु नाज़रीन जेको आहे लॉकडाउन जी सूरत हाल बरक़रार आहे ऐं माण्हू घरनि ताईं महदूद बणियल आहिनि पर वॾे में वॾो ऐं अहम मसइलो जेको असांजी सॼी सिंध समेत सखर में बि जेको आहे उहो ॾिसण में आयो मुख़्तलिफ़ यूसिन सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि जी दाह कूक सिर्फ़ु इहा ई आहे त उन्हनि खे राशन न मिलियो ऐं हिन अमा जो चवणु आहे त असांखे जेको आहे एहसास से किफ़ालत प्रोग्राम जा जेके 12,000 रुपया माण्हुनि खे मिलनि था उहे बि जेके आहिनि कोन मिलिया ऐं 4 बचड़ा आहिनि उहे बचड़ा जेके आहिनि उहे बेरोज़गार आहिनि ऐं हिते जेको आहे जेके रहंदड़ माण्हू आहिनि उहे तमामु घणा परेशान हाल आहिनि परेशान हाल इन लाइ आहिनि त यूसी चेयरमैन ऐं इंतिज़ामिया जी नाअहलीअ जे करे उन्हनि खे राशन न मिलियो आहे इन्हनि जी अपील आहे त उन्हनि खे घर घर जेको आहे उहो राशन ॾिनो वञे जीअं उहे बुखूं कटण खां बची पवनि जी नाज़रीन हिकु अमा असां सां ॿी मौजूदु आहे उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु अमा इहो मूंखे ॿुधाए त राशन जेको आहे उहो तव्हांखे मिलियो न कोन मिलियो आहे न मिलियो आहे न पैसा असांजा बचा बेरोज़गार बुख ते वेठा आहिनि बि कुझु न मिलियो आहे पैसनि खां वञनि था बि भई तव्हांजा न आया आहिनि तव्हांखे न मिलंदा कोन ॾिना अथऊं हाणे बि वीचारा मोटी आया आहिनि कंहिंखे रोज़ी आहे कंहिंखे न आहे नंढा बच्चा आहिनि कॾहिं आहे खाइनि था कॾहिं न आहे नथा खाइनि ॿार निकिरनि था ॿार रोज़ी जे गॾु उन्हनि खे लठियूं हणी बि गॾे डुकाइनि था न ॾियनि था न कुझु बेरोज़गार वीचारा सभु वेठा आहिनि असां किथां रुपियो मिले किथां टको मिले मज़ूरी ते किथां न थिए उहो बचड़नि खे कुझु नथो थिए त रोइनि था पिटनि था पिया ॿियो हाणे असां ग़रीब छा विढ़ंदासीं छा कंदासीं कुझु बि न करे सघंदासीं वज़ीर आला खे इहा अपील आहे त असांजा बच्चा घर वेठा आहिनि त इन्हनि खे पैसा ॾियनि था त उन्हनि खे मिलनि न राशन मिले वञे पैसा मिलिया वञनि बचड़ा उन्हनि जा नंढड़ा आहिनि रोइनि था बुख ते इहे त उहो त गौर कनि न उहो त गौर नथा कनि भाऊ जी बिल्कुलु नाज़रीन जेको आहे बचड़ा बुख ते आहिनि आख़िर औरतूं मर्द ॿारड़ा सखर ज़िले जा रवासी मुख़्तलिफ़ यूसिन सां तालुक़ु रखंदड़ माण्हू वञनि त वञनि केॾांहुं आख़िर दाह ॾियनि
त कंहिंखे दाह ॾियनि, हर माण्हूअ जी ज़बान ते हिकिड़ो ई लफ़्ज़ आहे त उन्हनि खे नई राशन थो मिले, नई जेको आहे इंतिज़ामिया उन्हनि जी का पर घोर लधी आहे, नई ख़ाली को अथत ॾियण लाइ यूसी चेयरमैन उन्हनि जे दरनि ते पहुतो आहे त आया की उन्हनि खे राशन मिलंदो या न मिलंदो, जंहिंजे करे माण्हू तमामु घणा परेशान हाल नज़र अचनि था। खोड़ सारा माण्हू जेके आहिनि उहे घरनि खां निकिरी करे जेको आहे उहे ॿाहिरि जेको आहे रोडनि ते बि नज़र अचनि था, उहे इन लाइ त उन्हनि खे राशन कोन थो मिले। कोई जेको आहे पंहिंजी रोज़ीअ जी तलाश में आहे, लॉकडाउन बरक़रार आहे, कोई रोज़ी जी तलाश में वञे थो त को जेको आहे पंहिंजे बचड़नि जी बुख उझाइण लाइ कंहिं सरहंदी वारे ॾे ॾिसण वटां असांखे अचे थो त उहो जेको आहे किथां उनखे 5 रुपया मिली वञनि ऐं हू पंहिंजे बचनि जो गुज़ारो जेको आहे उहो करे सघे। जेको 3 वेला माण्हू मानी खाईंदो उहो 1 वेले जी मानी खाइण लाइ बि जेको आहे हिन वक़्तु परेशान हाल नज़र थो अचे, छो त लॉकडाउन आहे ऐं वज़ीर आला सिंध पारां जेको आहे उहा सख़्ती सां हिदायत कई वई आहे त माण्हू घरनि ताईं महदूद रहनि, कारोबारी मर्कज़ जेके आहिनि उहे तमामु तर बंदि आहिनि, पर माण्हू तमामु घणा परेशान हाल आहिनि। इन लाइ त उन्हनि खे सिंध हुकूमत ऐं सखर इंतिज़ामिया पारां के बि सहूलियतूं न ॾिनियूं वयूं आहिनि। मेयर सखर पारां 22,000 घरनि लाइ राशन जेको आहे उहो तक़सीम करण वारो ऐलान त थियो आहे, पर उहो राशन किथे तक़सीम थियो आहे असीं त सखर मेयर सां बि ॻाल्हाईंदासीं त उनजो चवणु चाहे आख़िरकार माण्हुनि खे जेको आहे राशन छो नथो ॾिनो वञे। जी, पहले फेज़ में 5200 ख़ानदान को हमने बिलावल साहब की पॉलिसी के हिसाब से डोर टू डोर राशन पहुंचाया। अब 22,000 मज़ीद ख़ानदान को हम राशन प्रोवाइड करने जा रहे हैं। आप देख सकते हैं 20,000 फैमिलीज़ का राशन यहाँ पे मौजूद है और ये स्टेप जो है वो आज से शुरू हो गया और 48 आवर्स में ख़त्म होगा। इसमें गवर्नमेंट ऑफ सिंध, म्यूनसिपल कॉर्पोरेशन, यूनियन कमेटीज़ के अलावा जो सबसे पॉजिटिव चीज़ है वो ये है कि सिविल सोसाइटी ने एक एक्टिव पार्टिसिपेशन की है। हमारी सिस्टर्स यहाँ पर मौजूद हैं, डॉक्टर्स, लॉयर्स, पुलिस डिपार्टमेंट, चैम्बर ऑफ पाकिस्तान, चैम्बर सखर के जो चैम्बर है वो, उन्होंने आबाद ने, बिल्डर एसोसिएशन ने, ऑल पर्सन, सबकी एक कलेक्टिव एफर्ट है। इसमें जो हमारे स्मॉल ट्रेडर्स हैं, ताजिर हजरात हैं, उनकी भी एफर्ट्स हैं। तो उस कलेक्टिव एफर्ट्स का नतीजा ये है कि 3,000 बैग का जो हमारा वो था इनिशियल, वो आज 22,000 पे पहुंच गया और 48 घंटे के अंदर हम ये डिस्ट्रीब्यूशन कंप्लीट करेंगे। डिस्ट्रीब्यूशन का पूरा सिस्टम हमने कॉन्टिनेंटल लूप बिस्किट को दिया है, वहाँ पर उनकी 12 लोगों की टीम काम कर रही है। एक एक नाम, एक एक लिस्ट कंप्यूटराइज करके प्रॉपर इसकी मैकेनाइज डिस्ट्रीब्यूशन करेंगे। जी नाज़रीन, असीं पंहिंजे प्रोग्राम डेडलाइन ज़रिए मुख़्तलिफ़ यूसिन में वियासीं, मुख़्तलिफ़ यूसिन जे माण्हुनि सां बि ॻाल्हायोसीं ऐं हर यूसीअ में जेका आहे इहा दाह ऐं कूक ऐं रड़ नज़र आई त उन्हनि खे राशन जेको आहे उहो कोन मिली सघियो आहे। हिते हाणे जेका आहे असां जे पोयां जेका आहे उहा तमामु वॾी तादाद जेका आहे उहा माण्हुनि जी नज़र थी अचे। उहा इन लाइ नज़र थी अचे त हू घरां जेके आहिनि उन्हनि खे घर वेठे जेको आहे राशन ॾियण जी जेका इंतिज़ामिया पारां दावा कई वई हुई, उन्हनि खे राशन न मिलियो आहे, जंहिंजे करे ही माण्हू जेके आहिनि सरापा एहतिजाज आहिनि। इन्हनि माण्हुनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे सिंध हुकूमत खां, सखर इंतिज़ामिया खां या मुख़्तलिफ़ यूसिन सां तालुक़ु रखंदड़ चेयरमैननि खां त उन्हनि खे तमामु तर जेके आहिनि उहे सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं ख़ासि तौर ते जेको वॾे में वॾो ऐं अहम मसइलो आहे राशन जो, उहो उन्हनि जे दरनि ताईं पहुचे त हिननि माण्हुनि जा कुझु ॾुख जेके आहिनि उहे घटिजी सघनि ऐं हू 2 वेलनि जी मानी जेका आहे पंहिंजे बचनि खे बाआसानी खाराए सघनि। इजाज़त ॾींदा कैमरामैन शाह वली ऐं अली छॾण सां गॾु पंहिंजे मेज़बान एजाज़ छॾण खे ईंदड़ हफ़्ते मिलंदासीं कंहिं नए इशू सां गॾु। अल्लाह वाहिद।